अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, अॼु तव्हांखे मोहब्बतनि जो मार्ग जी पूरी तफ़सील ॾींदासीं ऐं पहिरीं एपिसोड बि बिल्कुलु धमाकेदार अची वई आहे, सम्झो तव्हां पुॼी चुकी आहे। उहा बि तफ़सील तव्हांखे ॾींदासीं ऐं तव्हांखे कुझु अहम ॻाल्हियूं ऐं अहम कहाणी ॿुधाईंदासीं जेकी मोहब्बतनि जो मार्ग ड्रामे में रिकॉर्ड कई वञे थी पई। पहिरियां इन वीडियो खे दोस्तो पूरो ॾिसो ऐं आख़िर ताईं ॾिसो, तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वेंदी। नंढड़ी वीडियो आहे, थी सके तो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के फॉलो लाइक इन वीडियो के अॻिते शेयर भी ज़रूर कंदा। दोस्तों काफ़ी दोस्त मुझे इहो मैसेज करे रहा आहिनि बार बार, असांखे नए ड्रामे जी ॼाण ॾे, नओं ड्रामो कॾहिं ईंदो। काफ़ी अर्से खां वठी मां इन जी ॼाण तव्हांखे ॾिनी हुई इन चैनल ते, बहरहाल हिकु भेरो वरी ॿीहर पूरी तफ़सील खणी आया आहियूं तव्हांजे लाइ। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मोहब्बतनि जो मार्ग जेको ड्रामो अची रहियो आहे उहो अज़ीज़ कंबरानी जी डायरेक्टर उहो आहे, उनजी डायरेक्शन में अची रहियो आहे। अज़ीज़ कंबरानी यानी उर्फ़ राणो डायरेक्टर भी इहो आहे, डायरेक्शन भी इन जी आहे। दादूस जी साइड ही रिकॉर्ड थी रहियो आहे ऐं काफ़ी दिलचस्प ड्रामो आहे मोहब्बतनि जो मार्ग। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों इन जी पहिरीं किस्त 1 जनवरी ते ईंदी, 1 जनवरी ते, यानी अॼु 19 दिसंबर आहे। 10-11 ॾींहं खां पोइ इन ड्रामे जी पहिरीं किस्त अची वेंदी, सम्झो अची चुकी आहे, ईअं सम्झो तव्हां। सियारे जा ॾींहं 10-11 ॾींहं गुज़री वेंदा, ख़बर ई कान पवंदी। ऐं 1 जनवरी ते 2024 में जी पहिरीं किस्त रिलीज़ कई वेंदी। दोस्तों इन ड्रामे में जेको आहे राणे जो किरदारु यानी इहो हिकिड़ो लोफर जो किरदारु ॾिनो वियो आहे ऐं रईस गफ़ार ख़ान हिकु ॻोठ जो वॾेरो आहे, अमन परस्त माण्हू। अहिड़े हिसाब सां रईस गफ़ार ख़ान खे टोपी जी जाइ ते पग पाराई वई आहे, इहो तव्हां नोट कयो हूंदो। मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां, पग भी जेको आहे सिंध जो शान आहे, सिंध जी सकाफ़त आहे। सिर्फ़ु टोपी जेको आहे सिंध जी सकाफ़त न आहे, इन जे करे हिन ड्रामे में पग पाराई वई आहे। छाजे करे काफ़ी क़बीला ई जेको सिंध में रहंदा आहिनि उहो पग भी पाईंदा आहिनि। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। ख़ुदा हाफ़िज़।